अॼु कुछ हाल अहवाल ॾिजो। अॼु वकील साहब असांजी तकरीर कई, पंहिंजी जेका बि डिटेल सॼी ॿुधाई, वधीक जज साहब खे ख़बर। केसनि जे पहलू खे कीअं करे सघूं त फरियादी धुरा उहा चए पई त अखियुनि खे असां वटि शाहिदियूं आहिनि ऐं उन्हनि जी शाहिदियूं जेके आहिनि कोर्ट में बीठियूं आहिनि। उहो हज़ार ई माण्हुनि जे अखि ॾिठी इहा शायदि इहा क़ुरान जी जेका हुते मौजूदु हुयो, शायदि ई पाण कूड़ा सॼी दुनिया खे ख़बर आहे। भला मेड़ जेको नुमाइंदो हुजे हिते मथां उहो चवे त बाबा मूं क़ुरान खे ॾिठो हुजे हिते, ज़ाहिर ज़रूरु कूड़ा। फरियादी धुर तरफ़ां इहो बि दावा आहे त को टेक्स्ट मैसेज हिन जवाबदार जो तरफ़ां जेके अव्हांखे कया विया आहिनि, उहो बि त फ़ोन पई आहे बाबा कोर्ट में, कोर्ट खे ख़बर हूंदी न, ॾिठी हूंदी न कोर्ट। 8 सालनि में जे कोर्ट न ॾिठी त मां कुझु नथो चई सघां मुंहिंजा बाबा। उहा फ़ोन कोर्ट में जमा थियल आहे, जेको टेक्स्ट मैसेज हूंदो उहो ज़ाहिर हूंदो, उन में लिखियलु कहिड़ी ॻाल्हि आहे। मां तव्हांखे टेक्स्ट मैसेज कयां या तव्हां मूंखे ॾोह करे टेक्स्ट मैसेज कयो त मां ॾोही थी पवंदुमि या? सिधी ॻाल्हि आहे न। सुभाणे जे इन अदी खे को ॾोह करे टेक्स्ट मैसेज कयो अदी ॾोही आहे न। बस ठीकु आहे भाई, महिरबानी।